बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे रोज़नि जी ईद जी मुबारक हुजे। मां जमायत के दोस्तनि खे 7-8 महीने खां चवंदो पिया अचां जो अॻिते पाणी जी तमामु वॾी कमी थींदी। इन दफ़े असांजा जो ज़मींदार काश्तकार आहिनि कणक जी फसल खे आख़िरी पाणी जी केतिरी जाइनि ते ॾेई न सघिया। जॾहिं पाणी न आयो आहे फसल खे त एवरेज छा लाहिनि। ऐं जमायत खे दोस्तनि खे मां काफ़ी सालनि खां प्यारु कंदो आहियो आहियां जो बाबा मौसम तब्दील थी वियो। मौसम जे मुताबिक़ ज़मींदारी कयो। छो जे अगरि असां कणक ऐं टुटी जी फसल ते रहंदासीं असां बि गिरवी थी वेंदासीं वाड़ियुनि में। तंहिंजे करे हाणे असांखे फसल तरीक़ेकार सभु मटाइणो पवंदो। जो शहर जे वेझो था रहनि जंहिंजी ज़मींदारी पन्नी शहर जे वेझो आहे सब्ज़ी कंदो त सुठी रहंदो। बाक़ी कणक ऐं टुटी जे पुठियां वेंदव त करवी थी वेंदव। छो इन दफ़े जंहिं बि कणक काई आहे उहो पंहिंजो ख़र्चो मां सम्झां थो न कढी सघंदो। असांजा एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारा नए माहौल खे अञा ताईं सम्झी सघिया आहिनि। मौसमियाती तब्दीली खे जॾहिं उहो ई न सम्झी सघिया त तव्हांखे केरु ॿुधाईंदो। ख़ुदा तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-अमान में रखे, तव्हांजी रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ॿारनि जी तरबियत उन ते तव्हां ध्यानु ॾियो। छोकिरनि जी तालीम ते ध्यानु ॾियो। पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ जेतिरो तव्हां पढ़ाए सघो पढ़ाए। कुझु ॿार आहिनि पढ़ाई में चङा आहिनि, कोशिशि करे उन्हनि खे पढ़ाई में अॻिते वधायो। कुझु ॿार अहिड़ा आहिनि जो कमज़ोर आहिनि पढ़ाई में, त ॿार खे तव्हां ज़ोरी पढ़ाए नथा सघो। उन खे कंहिं अहिड़े हुनर में लॻायो जो अॻिते हली 2 पैसा कमाए सघे। छोकिरियुनि ते नज़र बि रखो। पंहिंजे छोकिरनि खे ख़राब सोबत खां बचायो। हिकिड़ो दफ़ा तव्हांजो ॿारु ख़राब सोबत में अची वियो, तव्हांजे लाइ बि परेशानी, पाड़े वारनि जे लाइ बि परेशानी, मिट माइटनि जे लाइ परेशानी। इन परेशानी खां बचो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्तु कयो। जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो था त
तहां खां लखे फरिश्ता दुरूद शरीफ था पढ़नि। हर नमाज खां पोइ जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ, पाकिस्तान जे लाइ दुआ घुरो। हर नमाज खां पोइ पंहिंजी फौज जे लाइ दुआ घुरो। ख़ुदा उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमाए जो असांजे मुल्क जी, पाकिस्तान जी क़ौम जी हिफ़ाज़त करे सघनि। इहे दहशतगर्दी खे फौज मुंहुं ॾे पई, सियासतदान मुंहुं नथो ॾे। तंहिंजे करे ॿारनि खे बि ॿुधायो हे फौज असांजी पंहिंजी आहे। ख़ुदा तव्हांखे हर आफ़त, हर आज़माइश, हर तकलीफ़ मां हुजूर पाक जे सदक़े में हिफ़्ज़ो अमान में रखे। तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। ऐं इहो बि तव्हां हर नमाज़ में दुआ घुरो, जिथे भी मुसलमान रहे थो, ख़ुदा ताला उन्हनि जी कोताहियुनि खे, ग़लतियुनि खे बख़्शे ऐं मुसलमाननि ते पंहिंजो रहम फरमाए। जिथे भी मुसलमान आहे, मुसलमाननि ताईं ज्यादती पई पए, जिथे भी मुसलमान रहे त इहे असांजी ग़लतियूं आहिनि। ख़ुदा असांजी हर हो ग़लती माफ़ करे जंहिंजे करे असांजी दुआऊं क़बूल नथी थियनि। इहो हमेशह दुआ कंदा कयो। बाक़ी माल खे तवजो ॾियो, कुझु माल वधायो, वण लॻायो। इहो वण जिते तव्हां लॻायो था, सम्झो सदक़ा जारी आहे। जो बि उन वण जी छांव में विहंदो, उहो सवाबु तव्हांखे मिलंदो। बिस्मिल्लाह मेरे परवरदिगार जन्नत में जगह फरमा। मेरे परवरदिगार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हमारे रिश्ते को भी अता फरमा। मेरे परवरदिगार ने अपने जिब्लो में हर आदमी हर तकलीफ में रखे। मेरे परवरदिगार हमारी अल्लाह को नेक राह चला। मेरे परवरदिगार को गुनाहगार से मोहब्बत की हमारे गुनाह बच। बिस्मिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।